अस्सलामुअलैकुम दोस्तों। चंद ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ मैसेजिस हेॾे मुंहुं कर मुख़्तलिफ़ मैसेजिस हलिया पे त साईं असांजे ॿारनि जे इहो ला इहो चहिरो ॾेखार उन हवाले सां जेको आहे सो हिकु ॿार जी जेको आहे आइडेंटिफिकेशन असीं शेयर कयूं पिया वालदेन सां ऐं उन्हनि जे जेको आहे सो रिलेटिव सां। काफ़ी सारनि जेको आहे सो शिकायतूं ॾिनियूं आहिनि त सुबुह जे टाइम ते अव्हांजा कॉलेज जी ड्रेस में शागिर्द चंद मकाननि ते ॾिठा विया आहिनि ऐं कुझु छोकिरा जेके रांदियूं आहिनि जिते जुआ वग़ैरह थिए थी त अहिड़े माहौल में उहे शागिर्द ॾिठा विया आहिनि। उन सभिनी शयुनि खे कंट्रोल करण लाइ हीउ नंढिड़ो मैसेज आहे अव्हां सभिनी सां त सभ खां पहिरीं त असेंबली टाइम अॼु असां असेंबली खे सायो करे लेट कई आहे त जीअं अव्हांखे ख़बर पए त अव्हांजो जेको ॿारु काएं बजे बि निकितो आहे त हींअर 9:15 खां मथे थी चुका आहिनि त असां असेंबली कई आहे। हिन जे अंदरि अव्हां महसूसु करे सघो था पंहिंजे ॿार खे ॾिसी सघो था ऐं अव्हांखे ख़बर पइजी वेंदी त अव्हांजो ॿारु जेको आहे सो वाक़ई प्रॉपर टाइम ते कॉलेज पहुतो आहे या न पहुतो आहे। हिकिड़ी शइ इहा असां अव्हां सां शेयर कयूं पिया। ॿी वक़्तनि फ़वक़्तनि असांजे कॉलेज में वालदेन अचनि विज़िट कनि ऐं पंहिंजे ॿारनि जे बारे में पुछा कनि त आया हुननि जो ॿारु वाक़ई कॉलेज पहुतो बि आहे या कंहिं मकान ते हली वियो आहे या जेको आहे सो कंहिं जुआ वारे अॾे ते वियो आहे। छो त ड्रेस सां हिकिड़ो निमाया माण्हू लॻंदो आहे। मुंहुं हेॾे कयो मुंहुं कैमरा ॾे कंदा हलो त ड्रेस सां माण्हू खे निमाया सुञाणप मिले थी ऐं उन हिसाब सां ख़बर पवे थी त जेको आहे सो हीउ कॉलेज जो शागिर्द आहे। त काफ़ी सारा मैसेजिस आहिनि ऐं काफ़ी शागिर्दनि जा नाला बि उन्हनि ॿुधायासीं फलाणा जेके शागिर्द आहिनि मथे कर मुंहिंजे वालदेन खे आउं घुराईंदुसि उन्हनि सां शेयरिंग कंदासीं त जेको आहे सो जी ख़बर पवे त उनजो ॿारु कॉलेज वञणु बदा कंहिं मकान ते हलियो थो वञे या कंहिं जेको आहे सो ॿी जॻह ते वञे थो त यकीनन इहो हिकिड़ो बुरो तासिरु आहे वालदेन जे लाइ ऐं उनजे फ्यूचर जे लाइ शागिर्द जे फ्यूचर जे लाइ त हू पढ़णु बदिरां जेको आहे सो नशे वारे पासे पियो थो वञे ऐं रुलण फिरण वारे पासे थो वञे। त महिरबानी कयो ताउन कयो अगरि अव्हांजो ॿारु अॼु हिन में नाहे त असां सां राब्तो कयो ऐं अॼोके ॾींहं में ई राब्तो कयो हीअ ख़बर पए त अव्हांजो ॿारु अॼु अगरि हिते न पहुतो आहे त किथे पहुतो आहे। लेट कई अथऊं सायो करे असेंबली खे त जीअं जेको आहे सो ॿार जी आइडेंटिफिकेशन थी सघे। दादो वासियो वालदेन सिविल सोसाइटी जेके बि दोस्त आहियो असां सां राब्ते में रहो ऐं पंहिंजे ॿार खे सुञाणो त अव्हांजो ॿारु आयो आहे या न आयो आहे। लाइन सां हलो लाइन सां शर्ट अंदरि कर बि तयारु थी हिते पासे ते बि तयारु थी पहिरीं इहो तरीक़ो आहे बसि ईअं जे थोरो हलियो थो अची।